इसराइल ऐं हमास विच में जारी वेढ़े दौरान 4 ॾींहनि जी जंगबंदीअ जी शुरूआति। इसराइल पारां फ़लस्तीनियुनि खे उत्तर गज़ा ॾांहुं न वञण जी वॉर्निंग। अॼु खां शुरू थींदड़ जंगबंदीअ दौरान हमास पारां यरगमाल बणायल इसराइलियुनि मां 50 ॼणनि खे आज़ादु कयो वेंदो। इसराइल पारां जेलनि में क़ैद 150 फ़लस्तीनियुनि खे आज़ादु करण ऐं गज़ा में इमदाद जी फ़राहमीअ ते इतफ़ाक़। हमास पारां पहिरें मरहले में अॼु शाम ताईं 13 इसराइलियुनि खे आज़ादु कयो वेंदो। तय थियल मुआदे तहत इसराइल पारां जंगबंदीअ जे 4 ॾींहनि दौरान 150 फ़लस्तीनियुनि खे आज़ादु कयो वेंदो। इसराइल पंहिंजनि वधीक शहरनि जी आज़ादीअ जे लाइ जंगबंदीअ जे अरसे में वधीक वाध जी आछ बि करे छॾी। IG सिंध पुलिस कराची में वापारी जे घर में पुलिस पार्टी पारां धाड़ो हणण वारे वाक़े बाद SSP ॾख इमरान कुरैशी ख़िलाफ़ वधीक कार्रवाई जी सिफ़ारिश करे छॾी। ज़रियनि मूजिबि IG सिंध वफ़ाक़ी घरू खाते ॾांहुं ख़त लिखी चयो आहे त हटायल SSP साउथ ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। इमरान कुरैशी जूं ख़िदमतूं वापसि वफ़ाक़ हवाले करण जी बि सिफ़ारिश। IG सिंध वापारी जे घर में धाड़े जी वारदात बाद SSP साउथ इमरान कुरैशी ऐं DSP उमेर बाजारी खे हटाए छॾियो हो। DSP उमेर बाजारी खे मुअतल करण बाद IG सिंध जे हुकुम ते गिरफ़्तार बि कयो वियो हो। पुलिस सां गॾु धाड़े जी वारदात में मुलविस पुलिस जा 3 मुख़बिर बि गिरफ़्तार। ज़रियनि मूजिबि गिरफ़्तार कयल 3 जवाबदार ॾखण पुलिस जा मुख़बिर आहिनि। कराचीअ में वापारी जे घर में धाड़ो हणण जे इल्ज़ाम हेठि गिरफ़्तार DSP उमेर खे अदालत जुडिशियल रिमांड ते जेलो माणे छॾियो। वधीक 3 जवाबदार जिस्मानी रिमांड ते 26 नवंबर ताईं पुलिस हवाले। मुअतल कयल उमेर बाजारी खे अॼु पहिरियों भेरो हथकड़ी हणी अदालत में पेश कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं उमेर बाजारी खे बिना हथकड़ियुनि जी अदालत में पेश कयो वियो हो। पुलिस उमेर बाजारी सां गॾु मुबैना धाड़े में शरीक 3 जवाबदारनि इज़हार महमूद ऐं सतार खे बि अदालत आॾो पेश कयो। जांच ऑफिसर मूजिबि वापारी मोहम्मद शाकिर जे घर में धाड़ो हणंदड़ पुलिस पार्टी सां गॾु प्राइवेट माण्हू बि मौजूदु हुआ। अदालत गुज़िरियल ॾींहुं वारदात में शरीक 5 ख़ानगी जवाबदारनि खे बि गिरफ़्तार करण जो हुकुम ॾिनो हो। पुलिस 5 जवाबदारनि मां 3 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे अॼु अदालत में पेश कयो। जवाबदार उमेर बाजारी जो चाचो सलीम बाजारी बि अदालत में मौजूदु हुयो। मुअतल कयल DSP उमेर बाजारी ऐं ॿियनि ते वापारी जे घर मां 80 तोला सोन ऐं सवा 2 करोड़ रुपयनि जो धाड़ो हणण जा इल्ज़ाम आहिनि। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 500 पॉइंट्स जे इज़ाफ़े सां पहिरियों भेरो 59,000 पॉइंट्स जी हद पार करे वई। अॼु कारोबार जी शुरूआति सां ई तेज़ीअ जो रुझान रिकॉर्ड कयो वियो। KSE 100 इंडेक्स में 500 पॉइंट्स खां वधीक जो इज़ाफ़ो थियो। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में तेज़ीअ जो रुझान गुज़िरियल 5 हफ़्तनि खां जारी आहे। अक्टूबर जे विच धारे स्टॉक मार्केट जी इंडेक्स 50,000 पॉइंट्स जी सतह ते मौजूदु हुई। हेल ताईं उन में 9,000 पॉइंट्स जो इज़ाफ़ो थी चुको आहे। तजिया निगारनि मूजिबि स्टॉक मार्केट में तेज़ीअ जो हिकु सबबु IMF सां पाकिस्तान जो मुआहिदो तय थियण बि आहे। मुल्की करंट अकाउंट खसारे में घटिताई बि मार्केट में मस्बत रुझाननि खे हथी ॾिनी।